सुहिणी यादि भाग 60। उमेद आहे त पहिरियां जा भाग तव्हां सभु ॿुधा हूंदा। जे न त डिस्क्रिप्शन में ॾिनल लिंक में वञो, उन ते क्लिक कयो। 1 खां वठी 59 भाग तव्हां आसानी सां ॿुधी सघंदा। हाणे टाइम वधीक न विञाईंदे आखाणी खे अॻिते वधायूं। सखीअ उन आवाज़ ॾे पुठियां निहारियो। आवाज़ ॾे पुठियां निहारींदे ई शिरक भरिजी वियो ऐं साम्हूं ॾिसी करे चवणु लॻी, रेवती जल्दी अची वई आहे? रेवती चयो, हा, छो? मूंखे देरि सां अचणु खपंदो हो छा? सिधो पंहिंजे पप्पा ॾे निहारे चयो, पप्पा कहिड़ी भेण आहे? मां झटि आई आहियां त हिनखे ख़ुशि थियणु घुरिजे न। तंहिंते हिनजे पप्पा कंदलो ॾे चयो, हा पुटु। तंहिंते चयो, हलो पप्पा हाणे अंदरि हली आराम कयो। पप्पा खे रूम ॾे वठी सिधो रेवतीअ खे पंहिंजे रूम में हथ पकिड़े खीचे दर बंदि करे ऐं सिधो कौड़ियूं अखियूं ॾेखारियूं। सिधो चयो, सखी तोखे अञा अॻिते सभु कुझु पप्पा खे ॿुधाइणो हुयो छा? सखीअ चयो, तोखे जल्दी ख़बर पइजी वई? हा, छो न? तूं कुझु नथी ॿुधाए त मां ई ॿुधायां हा। इन में कहिड़ो वांदो आहे? कंध खे फेरे करे हल्की सी स्माइल ॾिनी। वापसि रेवतीअ गुस्सो कयो, तूं मुंहिंजी भेण आई कि न दुश्मन आई? सखीअ चयो, भेण खां अॻु में दोस्ती। त तूं दोस्ती हीअं निभाईंदीअ? सखीअ चयो, इन में छा निभाइण जी हुजे? अॼु जी समूरी ॻाल्हि करे ॿुधाई कि रोकीअ जो घर अचणु, अहिड़ी तरह वग़ैरह। सखीअ वापसि सम्झायो, तूं कुझु अॻिते त ॻाल्हाए ॾिस। मां तोखे मज़ाक में नथी चवां, सची थी चवां। उनजो दिलि इलाही साफ़ आहे। रेवतीअ सिधो उनखे अखियूं ॾेखारे चयो, इन बारे में मां हाणे कुझु बि ॿुधणु नथी चाहियां। वापसि इन ॻाल्हि ते पाण बहस न कंदासीं प्लीज़। सखीअ चुप करे छॾियो, कुझु बि कान चयो। वक़्तु बीतजंदो वियो। कुझु ॾींहंनि खां पोइ दरवाजे ते बेल वॼी। दरवाजे ते सिधो वञण साणी जीअं दरवाज़ो खोलियो, साम्हूं रोकी। सखीअ कुझु बि पंहिंजे फेस ते ज़ाहिर न थियणु ॾिनो ऐं सिधो अचण लाइ आवाज़ ॾिनो। अंदरि अची उनजे पप्पा सां मिलिया। रेवती चांहि पाणी खणी आई। चांहि पाणी जीअं ई पी करे उथिया, को प्लेट डिश में रखण जे बदिरां उनजे गोॾे ते किरी पियो ऐं थोरो दाग़ थी वियो। तंहिंते रेवतीअ जे पप्पा चयो, तव्हां अंदरि अची साफ़ करे था सघो। जीअं ई अंदरि विया, रेवतीअ उनखे नैपकिन ॾिनो। नैपकिन ॾींदे ई रोकीअ उनजो हथ पकड़ियो ऐं सिधो पुछियो, रेवती तूं अञा छा थी सोचे? मां तुंहिंजे पप्पा सां बि ॻाल्हाइण लाइ तयारु आहियां। तूं न छो थी करे? तोखे कहिड़ी ॻाल्हि सताए थी? एतिरा सवाल कया पर रेवतीअ जी अखियुनि मां पाणी निकिरी आयो। कुझु बि जवाबु न ॾिनो। सिधो रोकीअ चयो, छा तुंहिंजी लाइफ में ॿियो कोई आहे? रेवतीअ चयो, बिल्कुलु न। रोकीअ चयो, बसि मां तुंहिंजी हा या ना कुझु बि न ॿुधंदसि। मां तुंहिंजे पप्पा खे समूरी ॻाल्हि कंदसि अॼु। रेवती घबराइजी वई, उनजो हथ पकिड़े हथ जोड़ण लॻी। प्लीज़ पप्पा खे न चवणो आहे, मूंखे हिन ॻाल्हि में अॻिते बिल्कुलु बि न वधिणो आहे। रोकीअ उनखे ज़िद करे उनजो हथ पकिड़े चयो, त तूं सिर्फ़ु अमीरी ऐं ग़रीबीअ जी दीवार ॿधणु थी चाहीं? तूं छा थी सम्झी मुंहिंजे तरफ़ां तोखे? बसि एतिरा शब्द चई गुस्से में उतां हली वियो। सिधो रेवतीअ जे पप्पा खे समूरी ॻाल्हि कई। रेवतीअ जे पप्पा जूं त अखियूं
2 मां 4 थी वियूं। रेवती परते बीठी हुई घबरायल, उन जे चेहरे ते पसीना ई न बंदि थियनि। मथां रोकीअ चयो, अंकल, रेवतीअ जो इन में कोई बि दोष कान्हे। रेवती अञा ताईं बि मर्यादा में आहे, मां बि मर्यादा में आहियां। मूंखे सिर्फ़ु तव्हांजे हा जी रजामंदी खपे। रेवतीअ जे पप्पा कुझु बि जवाबु न ॾिनो ऐं इहो ई सवाल कयो, छा ज़मीन ऐं आसमान जे विच में वॾो तफ़ावत कान्हे को? मथां रोकीअ चयो, हा बेशक आहे, पर प्यार जी बि हिकु तस्वीर हूंदी आहे, उन तस्वीर खे रूप ॾियण बि ज़रूरी आहे। एतिरा लफ़्ज़ चई करे ऐं उतां निकिरी वियो। उन घर में काफ़ी सारा सवाल छॾे वियो। उन जे पप्पा जे दिलि में, रेवतीअ जे दिलि में। जीअं ई घर पहुतो, उन जा मम्मी पप्पा घर में ॻाल्हियूं पिया करनि। उन जूं ॻाल्हियूं ॿुधी करे रोकीअ जे पेरनि हेठां त ज़मीन ई निकिरी वई। इहे ॻाल्हियूं कहिड़ियूं हुयूं, पाण एपिसोड नंबर 61 में जल्दी ॿुधंदासीं।